आहे निभागी कया हाणे मचाड़े। अरे छा थियो तई छोरा, छा ॿुधायई? हेलो, सब अची विया पंहिंजे पंहिंजे ख़र्चे से, वेठा जो। हो रंग भरियम बादल में तुंहिंजे मुंहिंजे नेण जे काजल में, ओ मूं त पंहिंजो नालो लिखियो तुंहिंजे दिल ते मुंहिंजा यार। हो चांदनी भॻते नूं मारे चांदनी, हो चांदनी मूंखे तो पिनायो चांदनी, हो चांदनी खुटी वियोसि आऊं चांदनी, हो चांदनी बेड़ी बुढ़ी चांदनी, हो चांदनी तुझा माइट वठी वञनि तो चांदनी। एॾियूं रड़ियूं कयूं थम पर इहा मुआरी निभागी चांदनी कोन थी ॾिसण में अचे। अव्हांखे ॾिसण आई छा? सम्झा थो त इहा मुआरी चांदनी 7 खां 12 वारे पैकेज जे सहेलीअ सां ॻाल्हाईंदी हूंदी, छो त मेलो पियो अचे न, सलाह कंदी हूंदी। अने सपना ए मेले त अचई थी आओ, ए सपना ॿुध, ए वॻा कहिड़ा पाईंदी, बुतीकार या बाज़ारी? ए नागी बुतीकार न पाए डोली सां कीअं पाए सघंदी आहे, घरो वॻो हूंदो। ऐं सपना ॿुध, गुड़ियारो सेटल थी वञे सादो, निभागी सादो वठिजे, गुड़ियारो जे किरी पई त निभो अची मेलो ई आज़ार अची वेंदो। ऐं ॿुध सपना, मेकअप मथां डार्क करी लाइट करे अचिजां, जे डार्क पगर में अची त जिन ई डायण लॻंदी आहे। हा हा सही है, इहा हमारी साल हूंदी मेकअप ई पोयां आया। अरे मुंहिंजी सुहिणी सनकड़ी चांदनी, ए मूं हेॾो वॾो गीत तुंहिंजे आजा में पेश कयो पर तुंहिंजी का ख़बर ई कोन्हे। एड़ो खणी रिकट चालू कयो अथई जो दीपिका भाभी जो आवाज ॿुधण में कोन पियो अचे। चवा इहा ॻाल्हाईंदी हूंदी दीपिका सां। तोखे ख़बर कोन आहे मुंहिंजो 7 खां 12 वारो पैकेज पियो हले? मूंखे ख़बर आहे, ॿुधायो पिया सभिनी खे। हाणे ॿुधा कहिड़ो कमु अथई जो चांदनी चांदनी कई अथई, सफ़ा को गोई वांगे बेसब्रो आशिक आई ॿियो छा? ओ मुंहिंजी चांदनी, ए जेका न तो इहा मूंखे गाटी जी लिस्ट ॾिनी आहे, ए मुंहिंजी सम्झ खां ई ॿाहिरि आहे। मां 7 मूले ऐं 100 टूले खां हिसाब लॻायुमि, पर उन्हनि खे बि ॻाल्हि गाटे खां गॾी हुई, छो त ॿई निभागा पढ़ियल हुजनि त मूंखे ॿुधाइनि न। ऐं मुंहिंजी चांदनी, ओ मुंहिंजी चांदनी, हेतिरा न जे मूं वटि पैसा हुजनि हा त सॼो ॾींहुं तुंहिंजे अॻियां अगरबत्तियूं ॿारे तुंहिंजी सेवा कोन कयां। छा 20 खां 25,000 जी ख़रीदारी मुंहिंजे लाइ नथो करे सघे? मुंहिंजी सहेली सपना जे घोट 60,000 जी ख़रीदारी शिव जे मेले लाइ कई आहे। ज्योति जे घोट 80,000 वारो वॻो कढ़ाई करायो आहे। तूं 25,000 लाइ बि मासाद मूले ऐं 100 टूले खां हिसाब पियो कराई। ओ मुंहिंजी सुहिणी चांदनी, ए तोवारे सहेलियुनि जे मुड़ुसनि जे माइटनि जो आहिनि राइस मिलियो, ए मुआरे अबे तोले जो आहे किराना जे दुकान। ए आऊं ऐं मुआरो पी ॿई बेरोज़गार में ईअं वेठा आहियूं जीअं वण ते बोलड़ो टंगियो पियो। ए मुंहिंजी चांदनी, सॼो ॾींहुं अबे तोले वारे दुकान तुकू पुजा गारियूं सही रुपयो मिले 100। हाणे ॿुधाए त वीचारो चूल्हो चटणी करे त छा करे? जे न तूं मुंहिंजे लाइ 25,000 जी ख़रीदारी न करे आहे त हली वेंदुसि माइटनि में, त उहो जहिड़े सुञे घोट खां कुंवारी चङी हुयसि। कन खोले ॿुध, 7 सूट कढ़ाई वारा, मेकअप जो सामान, गुड़ीअ वारो सैंडल ऐं पर्स पैसनि वारो, न त 9 वारी रेल में टिकट कटाए छॾियां। अरे चांदनी, हुकुम इहा पई हलाई ॼण पिणे मूंखे 24 लॻे चेक ॾिनो हुजे। अरे चांदनी जब पिणे चेक ॾिया त तूं अहिड़ा ऑर्डर मुंहिंजे हलाई आहे। अरे चांदनी, मूंखे न अहिड़े वेल जी ख़बर हुजे हा त इहो शादी वारो शौक़ दिलि मां कढी भॻत धेन वारी धोती पाए मंदर में वेही रहां। ऐं ॿियो वञी कोठियूं पढ़ा अंदरि।
लाओ लड़ मिले मुसा ये पे मुखे ये पे दिठाई लड़का काजल या कस्टमा हो जा हां तो चले मुसा वेल थियो वन मालत कर इते मेलो खत्म न थी वने ओ मुजी मिठी ओ लिखा बाबे तोले के चिट्ठी जिने चिट्ठी बाबे तोले के मिली त समझ मेलो ही खत्म जे मिली चिट्ठी अमा राम लगे ओ त तू भी करे जल तैयारी आई पे के ये तुझो कहानी टेणी वारी मेनू साइलियो दई उनके बुधाए छड हम साल आया चूल्हे चटणी जी मेलो इया घुमंद सब साइलियो दिसी तो के सड़ंदियूं पाए काडे वाह एतरा दी तू मुखे माने पड़े जी आसरे मेला घुमाई दे अरे वने के वडे कारोबार लाए सोच हियर एक जा बायू सुबाने 2003 पर ये 3 जा 4 हुंदासी कोई गाडो किए लंदो अरे चरी तू असल चिंता ही न कर गाडो इया लंदो जे मालू ही गाडू हलाए रहा एकड़ो नाने होतु जे हवाले बे वर नाने पऊ जे पासे अगर जे टियो था त ई प्रकाश लंदियो रो पाने में संभाले आऊं समझाती त तू सपाटन का सवा कोन सुधरंदे अथई डी बच्चा करे वठ माना जे मु खयो सोटो हथ में तो गोई हण जो वक्त कोन मिलंदे चंगो आ वला ए वने के दादी पेरी वेल वारो मु गानो ठारा वियो तने के बुधायो ना बीत तकरे बस पिणे जी कार थी निकरे वने मेले ला कोराइस जल मिले मुके आहे निभागी कया हाने मचाड़े अरे चाचो तई छोरा छा बुधाई एडी निभागी साल मिलिया कया त कया छा बस शादी करे मत फांसी पयो या गुल्लन जहार पाए पसीमा मयम गुल्लन जहार पाए गुल्लन जहार पाए पसीमा मयम सत मेरा यार पाए पसीमा मयम सत मेरा यार पाए पसीमा मयम गुल्लन जहार पाए गुल्लन जहार पाए पसीमा मयम शादी जवार पाए पसीमा मयम सत मेरा यार पाए पसीमा भयम शादी करे हारे पसीमा भयम जो निभागी मुझे सत में लगिया मुझे जो तक देवा वो कर दे बजा तलाक नहीं मुझे तुके जाल जे हाल ते हलेड़ो पवे तो घर जो कम सारो करेड़ो पवे तो जे हाल ते हलेड़ो पवे तो घर जो कम सारो करेड़ो पवे तो जरिए जो प्यार पाए जरिए जो प्यार पाए पसीमा मयम साल जो प्यार पाए पसीमा मयम सत मेरा यार पाए पसीमा मयम शादी करे हारे पसीमा चांदनी माइट बत्ती हो जाओ चांदनी को है चांदनी माइट बत्ती हो जाओ पुट साल मुर्स जे विच में को नए पैकेज दे चेड़ो को न थियो जो एतरो मायूस आई ओ मुझी अम्मा ये केड़ी अचा मुझे गिचे में विधी थई अम्मा ए अम्मा इन का तो मासा तो मूले ही सौट ढूले अगर कुआरो चंगो होत ए घट में घट मानी खायो सुकून वाली निंद करो रोल कुत्तन वांगर घटू घुमियो त बैठो बस पुट चूला छो तो मायूस थी अन्या त पेरियो साल थई अन्या त तुझे हाथ ते लगल मेहंदी जा रंग को न ध्यान
कुछ वक्त का पोए तू बकवार जा गीत पियो गाइंदे अञा कुंवार के समझण में तोखे वक्त लगंदो ए मुझी मिठड़ी अम्मा यो तुझे हिन एकड़ी रात जे उजागे जो थोड़ो चुलो चटणी कीअं लाए सघंदो पर जेका न पापे तोले यो जुतन जो हार मुझे गिचे में विधो सोचा तो त बिजली जे खंबे ते चढ़ी वञा पर छा कया हिते त 14 कलाक लोड शेडिंग चूल्हा मुंह पणे वड्डी कोशिश कंदा तो जिया कुंवार हथ कया चांदनी त चोॾहीं जो चंड पुट वक्त सां गॾु तूं बि कुंवार जा गुण ॻाइण सिखी वेंदे हा पुट चुला या माणे रामल सच थी चवे मूं जॾहिं माणे रामल सां प्यार जो परणो कयो तॾहिं तोरे ॾाॾे मूंखे त घर मां ई ॿाहिरि कढी छॾियो वरी माणे रामल चयो नाने सां मिल वरी माणे रामल तोरे नाने सां मिली उनजे माल ते मुरी वॾी धमाल कई हाणे ॾिस कीअं माणे रामल जा गुण ॻाया ए रामल तोने जॾहिं अम्मा जे गले में मंगल सूत्र विधो तॾहिं राम नाम जपना और सोरे का माल अपना ओ बाबा हींअर त इंटरनेट 3G 4G जो ज़मानो आहे जे अथ ई खीसे में नाणू त ज़ाल खे घुमाए लाल काणो न त रली कुले ते और मानी भगत देनू ते चूल्हा हाणे छॾ पिणे जी ॻाल्हियुनि खे ज़ाल खे वठी लाल काणू छा किंजर कोस्तान घुमाए हीअ तुंहिंजी मां रामल तोसां गॾु ओ मुंहिंजी अम्मा सॼो ॾींहुं बाबे वारे दुकान ते कया गॾह मज़ूरी शाम जो अचा घर त या मुआरी ज़ाल किश्तो खणियो दर ते बीठी आहे हाणे तूं ई ॿुधाए हिन हाल में चूल्हो चटणी करे त छा करे ऐं या मुआरी कुंवार किंजर कोस्तानी कीअं त घुमंदी निभागी छोरा तोखे मूं अॻे घणो चयो त पढ़ी लिखी डॉक्टर थी या इंजीनियर थी पर तूं निभागो सॼो ॾींहुं हिन टोले मूले वारे टोले सां गठियुनि में बि कुते वांगुरु पिने पढ़ी लिखी डॉक्टर कोन थे माण्हू जो डॉक्टर कोन थे घटि में घटि जानवरनि जो डॉक्टर थे ए गॾ कुत्ता सभु गांव ॾींदा पढ़ी लिखी अरे बाबा पूरा 12 महीना स्कूल वियोसि पर तो मूंखे रुपयो बि फीस जो कोन ॾिनो मास्तर शीतल बेज़ार थी मूंखे MMBF जी डिग्री ॾेई लतड़ी स्कूल मां ॿाहिरि कढी छॾे जॾहिं न मूं तोखां फीस जा पैसा घुरिया तॾहिं तोरे मुंहं ते 12 वारो कांटो टंगिजी पियो ऐं हाणे तूं त पढ़े कोन पुट चूल्हा छॾ गुज़िरियल वक्त जी हिन ॻाल्हियुनि खे भला ॿुधाए तुम्हारी कुंवार चांदनी किथे आहे ए अम्मा ए या तुम्हारी नौं खे ॿियो वरी कहिड़ो कमु हूंदो ॻाल्हाईंदी हूंदी पंहिंजी सहेलियुनि सां हलो हलो ए ज्योति ए तूं भला पंहिंजो छोटू वठी ॾिए ॾिन सां आओ ये थैला कुड़ियारा सैंडल तो पाणे छोटू संभाली दो मुंहिंजो त मुड़ुसु तोलो वेठो पाणे बि मोह खणंदो आख़िर मोह पैसा कोन्हनि मुंहिंजो कमकार त कयो वेठो हूंदो ॿियो वरी कहिड़ो कमु अथई छोरा तो सम्झो त तोरी माई तोखे हिंदुअर में लोॾींदी आऊं तोलो उर्फ 1.5 तोलो आहियां पूरी 3 कलाकनि जी फिल्म हिन गिची विझी छॾी हाणे ॾिस कीअं सुधरे पाणी तोला उर्फ 2.5 तोला कुछ न थी त चूल्हो चटणी ज़ाल जे दड़कनि दाबनि सां सुधरी वेंदो न न न कसम मां रामल जो लाल जो थेलो बि खणंदुसि त मेकअप वारो सैंडल बि पॉलिश कंदुसि पर कोन सुधरंदुसि पुट चूल्हा तो वक्त ॿुधाए थो जंहिं मुड़ुस ज़ाल जी शेवा कई आहे त अॻे जन्म में मुल्क जो राजा थियो आहे अगरि आहे को पिंडाल में अभी बि कयो शेवा त अॻे जन्म में राजा थींदा पुट चूल्हा छो तो चयो बेस पंहिंजे पीउ सां कनी पिणे खे तूं ॼाए ॼमंदे ई कोन थो वणी इन करे हर वक्त तोसां
बैठो हल अंदर मानी गाय आई जाल सा कचेरी कर हाँ भाई रावण हाँ भले पुट के दिलासा दे पर आऊं समझा तो या चांदनी छोर तोरे छोरे के जोड़ी जे चंड सां गॾु तारा बि ॾेखारे छॾी ए बाबा ए हिन जन्म में तो या तुझी ख्वाहिश कॾहिं बि पूरी कोन थींदी जिन शंकर भगवान तोखे अॻे जन्म में मुंहिंजो पीउ ठाहियो त पोइ सोचींदासीं छोरा हिन जन्म छा तूं 7 जन्म ताईं मुंहिंजो पुट थी रहंदे छो त ईश्वर तो जहिड़ा निकमा चंडा निभागा पुट सिर्फ़ असां जहिड़नि वालदे जी क़िस्मत में लिखंदो असांजा कर्म अहिड़ा कयल न ओ बाबा पोइ अच त वरी बाकुर पाई वही इहो वचन था करियूं त जन्म जन्म तक साथ तुम्हारा और हमारा जब तक सूरज चांद रहेगा चूल्हा तोलेगा बाप रहेगा जब तक सूरज चांद रहेगा चूल्हा तोलेगा बाप रहेगा दया हमारे मचारे अरे चाचो तेई छोरा छा ॿुधायई एड़ी निभागी चांदनी रंग पर में वरी बादल में ओ तुझे मुझे नैण जे काजल में ओ मूं त पंहिंजे दिल ते लिखियो तुंहिंजो नाम ओ चांदनी करेल मां किरे चांदनी ओ चांदनी का कीचड़ में बुढ़ी मरे चांदनी ओ रंग भरम बादल में ओ तुझे मुझे नैण जे काजल में ओ मूं त पंहिंजे दिल ते लिखी छॾियो तुंहिंजो नाम ओ चांदनी ओ मूंखे पिनाई चांदनी ओ चांदनी को खुदा घर करे चांदनी ओ चांदनी न खंबे मां करंट लॻई चांदनी तोखे चवंदे बेसुरा गीत ॻाए मूंखे परेशान न कर जल्दी ॿुधा कहिड़ो कम अथई थोरी देरि खां पोइ मुंहिंजो 7 खां 12 वारो पैकेज शुरू थियण वारो आहे जल्दी कर अरे चांदनी ये 7 खां 12 वाले पैकेज का शाम घटाया जा कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए इस बेड़ी बुढ़ी का मिलना उस रब का मोट चढ़ा के इशारा मानू और मुझको जलील किया है और तेरे ही लिए और कुछ तो पुराना जन्म मुकेरा कर्म कया जो हेड़ी मुखे बेड़ी बुढ़ी राल आ मिली जे आ मिली आ तो पो कया तो तुझी शेवा और जाल जगह मिली आई तो मुखे तो नानी याद जा रही मां किसा खाली चाहे जो मवाली रुगो इन्हनि गीतनि ॻाइण खां सवाइ ॿियो को अकुल अथई रंग बरसे बादल चांदनी चांदनी मां वञ मालिक मां पिणे जे आसरे पोड़ो न थी वञे पिणे न को इहो मंजो छॾे ऐं न को तुंहिंजो मसलो हल थिए ओ मुझी मिटड़ी चांदनी ये बाबा वारा कारतूस हाणे कम छॾे विया बाबा साल ॿिनि में वठंदो हरिद्वार जी टिकेट ऐं पोइ ॾिसजा चूल्हे चटणीअ जो कमाल मां पिणे न जेको तिजोरी खे तालो हणे वेठो आहे इहो टोड़ण तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे तूं वञ मासा त मूले ऐं सौट ढुले सां कारोबार कर न त आऊं ए मुझी चांदनी इने बाबा वारी तिजोरी जो चाबियो न अम्मा राम लटे ए जे वक्त न बाबा राम नाम सतय वारो आवाज ॿुधंदो त चूल्हो मथे ते पाकी हणाए अहिड़ो कड़ी पिटकारो कंदो त अम्मा सम्झंदी त चूल्हे खे वॾो ॾुख आहे ऐं चाबियूं खणी मुंहिंजे हवाले कंदी पोइ त मुंहिंजी चरी खोड़ छा पीऊं खोड़ मेला घुमंदासीं हाणे पिणे तो राम नाम सत ॿुधे ऐं माणे थी तो वारो पिटकारो ॾिसे माठ करे बैंक मां लोन शोन खणी वञ कारोबार कर जे मूं खयो सोटो त तो वारी मासी मोहनी सां सचूं बि कंदे अरे चांदनी तुंहिंजी ॻाल्हियुनि में त मूंखे इहो विसरियो ए तो वारे पिणे गोपाल गुल गोपाल मूंखे फोन करे चयो ए त चांदनीअ खे ॿुधाए छॾ पप्पू पास थी वियो अरे चांदनी तुंहिंजो पप्पू पास थी वियो ई सच्ची ॿुधा पप्पू पास थी वियो पप्पू पास थी जल्दी तयार थी मिली बाबा खे खीर ॾेई न न खीर केॾा था ॾियूं पहिरीं हिकिड़ो गानो त ॿुध
ते मेहंदी लगाए आई कपड़न के चमकाए इंदिया चला है गुलाबी जोड़ो पाए दूल्हे में बस लगाए बड़ी हिट से डर पाए घुमदिया चला है ओके दिसी दिल धक धक कंदिया एड़ो ती दिया तया ओके दिसी ती मन गोवी दो आया एड़ो कंदिया सिगा खणे जडने चांदनी वन बिना पैसे जाम न चाहिए बेली पचार छद मां आना चला वजा पुट चूल्हा ओ पुट चूल्हा पिणे के ले जे छा थियो आ सुबह का वठी हिदकी आई से को बंदी न तो ते जल्दी वने डॉक्टर वठी अचे एला एला ए चला वने जल्दी डॉक्टर वठी आ किथे न मारो गैस लीक थीयो ए घर जा बाती तो हुई लडे विदा पर पिंडाल वाला सब भजी विदा अरे पापा तोरी टाकी के तो प्रेशर कट दे बाबा तू ऊपर आयो दावत तू सो एडी तो दब थी जो आई ता तो तेरे दावत ही कोन दी तो
लाड़े नुवागा वञ जल्दी डॉक्टर वठी अच किथे कम खराब न थी वञे ए जे मुआरो टांकी वारो ढक्कन ढिलो थी वियो त इन पिंडाल में वॾो गंद थी पवंदो ए बाबा तू परावा माल ॾिसो दब एड़ी तो दी जे हाणे टांकी बाबा हाणे रड़ियूं एड़ियूं पियो करी जहिड़ो आईंदा कंहिंजी दावत ही कोन हुई चूल्हा जल्दी वञे जे न पिणे डिसमिस थियो त हिन घर जो छा थींदो अम्मा ओ अम्मा ई बाबा तकड़ो वञण वारो कोन अथई ए बाबा ज़िंदगी में घणा लाचारा ॾिठा डॉक्टर हीणू हणखण ऐं भोजो फटाल कंपाउंडर ऐं इजोदो वठी अचां जेसि ताईं मुर्से जो प्रेशर रोके रख ए छोरा निवागा जल्दी अच जा ए किथे ढूले मूले वाली लूस लूस में मता वञे ए लाड़े सड़ी विस बाबा थोड़ा जल्दी वञे ए बाबा थोड़ो कंट्रोल रख मता प्रकाश थुलो उॾामी वञे तोरे प्रेशर था ऐं इजोदो अचां डॉक्टर ए बा को उॾामी जो मुक जाए ए लाड़े ए ला मरी वाला लाड़े बाबा किदू चौक में वठी आयो एमबीबीएस किदू वारी अस्पताल में डॉक्टर आयो तई जरा केड़ा डॉक्टर करा अंदाज नहीं अबा ही आंदा तमल एडा डॉक्टर वारो कर मरा तो अल्लाह अल्लाह रे तोला मस्त मस्त को हाणे फातो आई हाणे तो के खबर पवंदी त घणे सौआ अरे छोरा यो किरायो बोजा अरे काके के लेटा त हाणे इन जो कयो क्रियाक्रम हेड़ी शुरू ए काका तोला तो बि कयो घणा ॾींहं मस्तियो बिना फीस जे मुफ़्त में वशोरो वठी वेंदो आई हाण ॾाए कांग वांगुर फातो आई हाण ॿियोण चढ़ियो ए मु सुनियो ॾाए छा डॉक्टर साहब बाबा की शलगम जी बीमारी थी ए डॉक्टर साहब बाबा चंड जी 29 तारीख़ में कोमा में ऐं हिकु ॾींहुं होश में हूंदो आहे बाबा रो जन बिजली वारो मीटर आहे उहो त बंदि थो वञे पर बाबा रे वात वारो मीटर सॼो 12 महीना ईअं पियो घुमे जीअं कॾहिं गाह पियो चरे काका ही तुझे पेट के छा थियो आ ही उठ वांगुर ही तुझी पियो आ छा थियो तई ए दीवा डॉक्टर ए दीवान दोस्त किने अशोक कुमार निभागे दावत ॾिनी मुझे कोदो खा घणाई हिला वसीला कयम पर दोस्त वो जी कीअं कोन खाईंदे तो मुझो हाणे घोर लिखाणी पवंदी तो मूं बि यको दॿड़ी 3.5 जो माल यको खाई छॾियो डॉक्टर हाणे जल्दी करे कुझु रेम कर मुंहिंजे मथां डॉक्टर ए काका तू पूरो लिखाई 500 रुपए जो ऐं खाली वरी 3.5 जो मानो छा हाणे न जेको डॉक्टर हीरो खण इलाज कंदो उन जी फीस ऐं दवाउनि जो बिल सी सम्झां थो त तूं मुंहिंजे मोकिलाए ए कोदो मोकिल अञा जीअंदुसि काका के लेटर ए डॉक्टर साहब ए जेन बाबा हेडा होडा थियो ए ताऊ यतीम थी वियुसि ए घणनि जा घणाई पर मुंहिंजो तीन धर्म इहो हिकिड़ो अबो थालो अरे काका हाणे तोरी अखियूं बंदि कर त ही तोरो गेट किथे गटर में फिटो करियूं ईअं न ही गेट हिते ई पार्टी पए त हमरा सभु अस्पताल में हूंदई ए चूल्हा 40 दे मैसेज हलाए छॾ नाए हाल काका तोले में ये न जेका डॉक्टर हीरे हणखण जा पेशेंट हुआ जेके ये न डाले वाले मसान में मुर्दा जलन पिया सब डॉक्टर हीरे हणखण जा पेशेंट हुआ
अरे काको कोमा में हले रो अरे तुला हाणे चिंता न कर काको मारे पूरो मुकम्मल कोमा में हले रो हाणे हाणे जेनी मरे तोके मतलब बेदार थी वने न इयो ढाले वाली मसाला रवानो कजास वो अला भाई अम्मा ए अम्मा तो चूल्हा यतीम थिया ए अम्मा करण जाकड़ा पर मुझो कड़ा बोतलो ए चांदनी टी छोड़ी हुई चाकू मिली है चांदनी यार बार को भी शॉपिंग करना अम्मा तो लो यतीम दिया चांदनी पर तू भैया लगना आय अब्बा आय घोड़ा ए छोरा केड़ो पिटकारो लागतो तई ए छोरा ए यमराज जरे ए अब्बा तो के चयो ये सन बाबा लखा ए अब्बा आय घोड़ा यतीम दिया अब्बा अब्बा ए लगा के मार पे ए तरेल मार लगेगा भाई लगे ए अब्बा भरिया अब्बा अब्बा ए अब्बा तुझा यार यतीम दिया ए अब्बा मंडे के यतीम करे ए अब्बा लालू मटर मोई ए अब्बा मगे दे देनो वो यतीम करे ए अब्बा बोलो तो लो अम्मा ए अम्मा करे जा कराई पर मुझे यो बोतलो अब्बा ए छोरा केड़ो पिटकारो लागतो तई ए यमराज जरे कट मुक वठी बेयो ए मु खणी भगवान के चयो छोरो मुके मुमा भेजा रे भगवान चयो छोरे जेड़ो पिटकारो कयो न मु यमराज चयो तू वंज आऊं जाना तोलो जाने आऊं भगवान जी दया सा वरी ठीक थी वियोस आऊं वञा कोंदो वञा अञा पंहिंजे पोटन जूं छटियूं मुंडण जड़िया खाई पोविंदस पो सोची ॾिस न वञा या न वञा अरे यमराज तो मुरा जुल्म कयो मु त पे अदाकारी कई अरे जुल्म दिया मुझे चांदनी मुसा ए छोरा ना पिटण छडी कोन ए चांदनी यार लगे तो पापी इट जोरी मां कुछ भी कोन मिलंदो मुक्ति को धंधो करणो पड़ो तो के कारोबार करे अल्लाह रे शंकर